अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी ज़बरदस्त थियण वारी आहे दोस्तों। अचण वारा एपिसोड सनसनीखेज़, दिलचस्प ऐं बहितरीन थियण वारा आहिनि। उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों अचण वारे एपिसोड में ख़ुशख़बरी भी आहे, उहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा अजरक इन्फो चैनल खे। दोस्तों अचण वारा एपिसोड में हाणे तव्हां ॾिसंदव त हाणे शाहनवाज़ खान जा पेर कढण जे लाइ माण्हू तयार बीठा आहिनि ऐं होॾां जेको आहे मंसूर खान छा कंदो, हिकु वॾो कमु करण वारो आहे। जीअं ई हाणे जेल खां हू आज़ादु थींदो, पहिरियों ई कमु त इन SP जो बदिलाव करण जी कोशिशि कंदो ऐं ॿियो कमु जेको आहे शाहनवाज़ खान खे इज़त सां सम्झाइण जी कोशिशि कंदो, इज़त सां ॻाल्हि खे सम्झ। लेकिन शाहनवाज़ खान न सम्झंदो ऐं मंसूर छा कंदो, रहज़न ऐं मुराद वारनि खे भाकुर पाराए छॾींदो ऐं इन ॿिन्हिनि धुरनि खे ठाहे छॾींदो। इहो सॼी क़ौम खे मैसेज ॾींदो त जहिड़ो करणु सवलो आहे त लेकिन ठाह करण बि सवलो आहे, ठाह करे जान छॾायो। ऐं इहो बि ॾेखारियो वेंदो मंसूर खान जी तरफ़ां ठाह में ई भलाई आहे। ऐं मंसूर खान ॿियो कमु इहो कंदो अचण खां पोइ त जीअं जेको आहे न रहज़न ऐं मुराद वारनि जे विच में जेको नंगनि जो मसइलो आहे, ॾे वठारो, उहो बि हल कराए छॾींदो ऐं पोइ जेको आहे शाहनवाज़ खान जा पेर कढण लाइ रहज़न वारा तयारु वेठा हूंदा।